इमाम अहमद रहमहुल्लाह पंहिंजे मुस्नद जे अंदरि सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला खे रिवायत आंदी आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तक़ूमु साअ हत्ता तज़हरल फितन। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत एसी ताईं क़ाइम कान थींदी जेसी ताईं फितना शुरू न थी वञे। ऐं फितननि जी शिदत छा हूंदी ऐं फितननि जी ख़तरनाकी होलनाकी छा हूंदी क़यामत खां पहिरीं, जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको बि माण्हू फितननि न निहारींदो फितना उनखे पाण ॾांहुं छिके वठंदा। हालत इहा बणिजी वेंदी युस्बिहु रजुल मुमिना व युमसी काफ़िरा। सुबुह जेकॾहिं ईमान जी हालत में कई हूंदई त शाम थियण ताईं उहो कुफ़र जे कोटनि में पहुची वेंदो। जेकॾहिं शाम उन ईमान जी हालत में कई आहे त सुबुह थियण ताईं उहो माण्हू कुफ़र में पुॼी वेंदो। इहा फितननि जी शिदत हूंदी जंहिंजे अंदरि माण्हूअ जो ईमान सलामत कोन रहंदो। अहिड़ा फितना, अहिड़ियूं दोखे वारियूं शयूं, अहिड़े दजल ते मबनी शयूं हूंदियूं जेके ईमान खे लोढ़े हलियूं वेंदियूं। उन्हनि फितननि में सभ खां ख़तरनाक फितनूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॿुधायो उहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फितने दज्जाल जो ॿुधायो आहे। त इन्हनि फितननि में हिकिड़े मुस्लमान जे लाइ निजात जी वाट कहिड़ी आहे? जंहिं असीं दौर में गुज़रूं पिया, हीउ दौर फितननि जो दौरु आहे। जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो फितननि जो दौरु ईंदो जो माण्हू यबीउ दीनहू बेअर्ज़ मिन दुनिया, दुनिया जे ख़ातिर पंहिंजे दीन खे विकिणे छॾींदो। शेख उसैमीन रहमहुल्लाह बेअर्ज़ मिन दुनिया जी तफ़सीर शरह कंदे ॿुधाए थो त दुनिया जे ख़ातिर माण्हू पंहिंजो दीन विकिणे छॾींदा। आया इन मां मुराद छा आहे? सिर्फ़ु दुनिया, पैसो, सिर्फ़ु इहा शइ? शेख रहमहुल्लाह फरमाईंदा सिर्फ़ु इहा शइ न, बल्कि माण्हूअ खे दीन खपाइण जे लाइ यानी दीन खे छॾण जे लाइ तयारु करण वारी शइ दुनिया बि हूंदी, पैसो बि हूंदो, उन सां गॾोगॾु शुहरत बि हूंदी, हैसियत बि हूंदी, संगत ऐं सोहबत बि हूंदी, औरत बि हूंदी। खोड़ सारा दुनिया जा फितना हूंदा जेके माण्हूअ जे दिलि में एतिरो घर करे वेंदा जो माण्हू दीन खे छॾे वेंदो पर उन्हनि शयुनि खे कोन छॾींदो। एतिरी उन्हनि शयुनि जी मोहबत अची वेंदी। अल्लाह असांजी हालत ते रहम फरमाए। असां जंहिं दौर में गुज़रूं पिया हीउ उहो दौरु आहे जंहिं दौर जे अंदरि माण्हू कसरत सां फितननि सां सुबुह शाम मुक़ाबिलो करे थो। कसरत सुबुह शाम फितना ई फितना। अहिड़नि हालात में माण्हूअ जे लाइ बचा जी वाट कहिड़ी आहे? बचा जी सबील कहिड़ी आहे? बचा जी सबील इहा आहे त हिकु मोमिन मुस्लमान पंहिंजो ताल्लुक़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सेखारियल ॿुधायल दीन सां क़ाइमु रखे। अहादीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु रखे। रब्बानी उलमा सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु रखे। इहा ई बचा जी वाट आहे। ऐं जंहिं माण्हूअ खे इन शइ जो फ़हम, बसीरत, हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत, उन जे ॿुधण जी हिरस, उन जे सिखण जी हिरस, उनखे सम्झे थो त इहो मामिलो उन जे लाइ एॾो मुबारक मामिलो आहे जो दुनिया जे अंदरि वॾे खां वॾो फितनो बि उनखे बहकाए कोन सघंदो। वॾे खां वॾो फितनो बि उनखे पंहिंजे लपेट में आणे न सघंदो। उन जे लाइ जो हुन वटि वॾे में वॾो हथियार मौजूदु आहे। उहो हथियार कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीम ॾेखारी, जेका अल्लाह आसमाननि तां नाज़िल कई, उन तालीम सां मुहबत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दज्जाल जो फितनो हूंदो, इंतिहाई ख़तरनाक फितनो हूंदो, जंहिं वटि हर एतबार सां दुनिया जी जाहो जलाल बि हूंदी, चमक बि हूंदी, स्टेटस ऐं स्टैंडर्ड बि हूंदो,
माल ऐं मिल्कियत माया धन दौलत बि हूंदी, हिकिड़े पासे ॾुकार बुख ऐं बदहालीअ जो माहौल हूंदो, ॿिए पासे जेके उन जा पोइ लॻ हूंदा उहे ख़ुशहाली आसूदगियुनि में हूंदा। पोइ उन्हनि लम्हनि में जेको दज्जाल जो इनकार कंदो उहो आज़माइशुनि में मुब्तला थी अञा बहितर तकलीफ़ुनि में ईंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल जूं मुख़्तलिफ़ सूरतूं ॿुधायूं त अल्लाह सुब्हानहु व तआला खेसि वॾी ताक़त सां नवाज़ियो। उहो ज़मीन खे हुकुम कंदो ख़ज़ाना कढ, ज़मीन पंहिंजा ख़ज़ाना ॿाहिरि कढंदी, आसमाननि खां बरसातूं मींहं वसाईंदो। उहो माण्हू अल्लाह हुनखे एतिरी ताक़त ॾींदो जो मारे वरी जियारे बि वठंदो, मारींदो वरी जियारींदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ दज्जाल हिकिड़े मोमिन मुस्लमान खे मारींदो। ओ जॾहिं हुनजे साम्हूं ईंदो त अची करे चवंदो अशहदु अन्नक दज्जाल, आऊं गवाही ॾियां थो त तूं दज्जाल आहीं। दज्जाल हुनखे मारींदो, क़त्ल कंदो, क़त्ल करे वरी हुनखे ज़िंदह कंदो। उथारे चवंदो हाणे भला ॾे ख़बर, हाणे रब मञी थो या कोन थो मञी? मारण ऐं जियारण त अलाह जो इख़्तियार आहे। मूं तोखे हाणे मारियो, वरी तोखे हाणे जियारियो, हाणे मञी थो त आऊं रब आहियां या कोन आहियां? चवंदो अशहदु अन्नक दज्जाल, हाणे त वॾी बसीरत सां चवां थो त तूं दज्जाल आहीं। हाणे त वॾी बसीरत सां चवां थो। चवंदो छो, कहिड़ी बसीरत हासिल थी वई? चवण लॻो बसीरत इहा आहे जो हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस हू, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पंहिंजे फरमाननि में तुंहिंजा औसाफ़ ॿुधाया हुआ, उहे औसाफ़ अॼु मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वरिता। अल्लाह जे रसूल ॿुधायो हो कुर्बे क़यामत तूं ईंदे अल्लाह तोखे ही इख़्तियार ॾेई छॾींदो। अॼु आऊं गवाही थो ॾियां अशहदु अन्नक दज्जाल, छो हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस हू। अल्लाह जे रसूल पंहिंजे हदीस में ॿुधायो हो गवाही थो ॾियां फितननि खां बचंदा उहे माण्हू जिन जो हदीस सां ताल्लुक़ हूंदो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि सां ताल्लुक़ हूंदो। ए उहे मुबारक माण्हू आहिनि जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में रहंदा फितननि खां महफ़ूज़, दुनिया मां रुख़सत थींदा। इहे माण्हू ईमान जे हालत में रुख़सत थींदा। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लइन यशबल मोमिन मिन खैरिन यसमाउ हत्ता यकून मुंतहाहुल जन्नह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लइन यशबल मोमिन, मोमिन जेको आहे सो सैर न थींदो आहे कंहिंखां मिन खैरिन, खैर जे कम खां मोमिन सैर कोन थींदो, हुनजी दिलि कोन भरजंदी आहे, थकिजी बि कोन पवंदो आहे, खैर जो हरीस हूंदो आहे। यसमाउ, जिथे बि दीन जो प्रोग्राम आहे, क़ुरान ऐं हदीस जो पैगाम आहे, अल्लाह ई हुन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं जिथे बुलंद थियनि थियूं, उहो माण्हू फौरन उते पुॼी वञे थो। यसमाउ, शौक़ थो रखे अल्लाह ई हुन जे रसूल जे ॿुधायल दीन खे सिखां, शरीयत खे सिखां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुबारक माण्हू हत्ता यकून मुंतहाहुल जन्नह, इन माण्हू जी इंतिहा जन्नत में थींदी, इन माण्हू जी इंतिहा जन्नत में थींदी। मुफ़स्सिरीन वज़ाहत कनि था, शारिहीन वज़ाहत कनि था मुंतहाहुल जन्नत में मुराद छा आहे? मुराद इहा आहे त इहो माण्हू ता हयात दीन ते इस्तक़ामत सां ज़िंदगी गुज़ारींदो, उनजो ख़ात्मो ख़ात्मे बिल ख़ैर थींदो, ईमान ते उन माण्हू जो ख़ात्मो थींदो, मरण सां ई माण्हू जन्नत में पहुची वेंदो। हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ जंहिंजो आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे तौफ़ीक़ अता फरमाए, हदीस सां मुहबत नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण जी अल्लाह सुब्हानहु व तआला तौफ़ीक़ अता फरमाए, सम्झण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए, अमल जी अल्लाह सुब्हानहु व तआला तौफ़ीक़ अता फरमाए।